नाज़िन अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं त पाकिस्तान हिंदू काउंसिल पारां भारत जे शहर जोधपुर में 11 पाकिस्तानी हिंदुअनि जे पुरस्कार मौत वारे वाक़े ते हुकूमत खे ॾिनल मोहलत ख़त्म थी वई आहे। पाकिस्तान हिंदू काउंसिल तरफ़ां शाहपुर चाकर जे मुतासिर भील ख़ानदान सां इंसाफ़ लाइ इस्लामाबाद में लॉन्ग मार्च जी तैयारी शुरू करे छॾी आहे। लॉन्ग मार्च में शिरकत लाइ सॼे मुल्क मां हज़ारे हिंदू बिरादरी जा माण्हू बसूं भरे रवाना थी विया आहिनि। हैदराबाद टंडो मोहम्मद ख़ान सिजावल ऐं ठटे मां हिंदू बिरादरी 57 बसुनि जे काफ़िले में लॉन्ग मार्च लाइ हैदराबाद जे दरबार होटल खां रवानी थींदी। नाज़िन पाकिस्तान हिंदू काउंसिल जे अॻवान डॉक्टर रमेश कुमार जो चवणु आहे त परॾेही खाते जे ऑफिस ॿाहिरां ख़ेमा खोड़े इज्तिमाही बस्ती ठाही वेंदी ऐं मुतासिर ख़ानदान सां इंसाफ़ लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान हिंदू काउंसिल पारां भारत जे शहर जोधपुर में 11 पाकिस्तानी हिंदुअनि जे पुरस्कार मौत वारे वाक़े ते हुकूमत खे ॾिनल मोहलत ख़त्म थी वई आहे। पाकिस्तान हिंदू काउंसिल तरफ़ां शाहपुर चाकर जे मुतासिर भील ख़ानदान सां इंसाफ़ लाइ इस्लामाबाद में लॉन्ग मार्च जी तैयारी शुरू करे छॾी आहे। लॉन्ग मार्च में शिरकत लाइ सॼे मुल्क मां हज़ारे हिंदू बिरादरी जा माण्हू बसूं भरे रवाना थी विया आहिनि। हैदराबाद टंडो मोहम्मद ख़ान सिजावल ऐं ठटे मां हिंदू बिरादरी 57 बसुनि जे काफ़िले में अॼु लॉन्ग मार्च लाइ हैदराबाद जे दरबार होटल खां रवानी थींदी। पाकिस्तान हिंदू काउंसिल जे अॻवान डॉक्टर रमेश कुमार जो चवणु आहे त परॾेही खाते जे ऑफिस ॿाहिरां ख़ेमा खोड़े इज्तिमाही बस्ती ठाही वेंदी ऐं मुतासिर ख़ानदान सां इंसाफ़ लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो।